कुरान पाक जी या आयत मुबारक नाज़िल थी महबूब जो गुलाम हजरत अबू दहदाह सहाबिया जो सुभान अल्लाह। जे मैं कुरान पाक जी या आयत नाज़िल थी थोड़ो सोच जा अल्लाह ईअं तारीफ़ कान पे कई वस्फ हुया वस्फ इतां ॻाल्हि पई हलई वस्फ हा गुण हा उन्हनि में कुछ हुयो तॾहिं अल्लाह उन्हनि जी तारीफ़ फरमाई आहे। हजरत अबू दहदाह जड़ी मल कुरान पाक जी इहा आयत नाज़िल थी त सोने सरदार वटि आयो हबीब खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां ॿुधो आहे ॿियनि खां छो त हर सहाबी त कोन ॿुधंदो न मुस्तफ़ा जे ज़ुबान पाक मां को कम ते आ को किथे आ को किथे आ को किथे आ। या रसूल अल्लाह मां ॿुधो आहे त अल्लाह से कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई आहे। मां फरमायो हा सुणा ॿुधायो त उहा कहिड़ी आहे। अल्लाह जे हबीब या कुरान पाक वारी आयत मंदल लदी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना या ॿुधाय जब मुझा महबूब अल्लाह से छा थो फरमाए समझी त वियो अरबो अल्लाह जे हबीब फरमायो ओ अबू दहदाह अल्लाह फरमाए थो त मुंहिंजी वाट में ख़र्च कयो। हबीब अकरम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह पंहिंजो हथ मुबारक अॻिते फरमायो। इहो अरब चवंदा त इन जो मतिलबु आहे बैत लाइ हथ अॻिते कयो हथ पंहिंजो अॻिते कयो। अल्लाह जे हबीब पंहिंजो दस्त मुबारक हथ मुबारक अॻिते फरमायो आहे। हज़रत सैयदना अबू दहदाह रज़ियल्लाहु तआला अन्हु महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हथ मुबारक ते हथ रखियो आहे ऐं हथ रखी करे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ साम्हूं मुंहिंजो बाग़ आहे उन बाग़ जहिड़ो मदीने पाक में ॿियो कंहिंजो बाग़ आहे ई कोन को। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में हिकु खजून आहे ॿ खजून आहे टे खजून आहिनि चार खजून आहिनि पंज खजून आहे 100 खजून आहिनि 200 खजून आहे। अल्लाह जा हबीब उन मुंहिंजे बाग़ जे अंदर 600 खजूं आहे। इहो 600 खजनि जो बाग़ मुंहिंजा मुस्तफ़ा करीम तोखे थो ॾियां तूं अल्लाह खे अर्ज़ कर त हे अबू दहदाह जो नज़रानो क़बूल फरमाए। मुझा भाव दीद थोरो पंहिंजे हाल ते गौर कर पंहिंजी इस्लाह कर ऐं सहाबीअ खे ॾिस त हो सहाबी पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे। हबीब अकरम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अञा ॻाल्हि पूरी कान थी आहे सुभान अल्लाह अञा ॻाल्हि पूरी कान थी आहे। हज़रत अबू दहदाह अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो 600 खजनि वारो बाग़ अल्लाह साईं तोखे मूंखे कॾहिं मदीने में मिलाए। आमीन न चयो अले मौली साहब टिकट थो घुरे भई अले ॾोकड़ थो घुरे मां ॾोकड़ कोन थो घुरां मां चवां थो इत्तेफ़ाक़ अहिड़ो थिए जो उते मिलूं पोइ मां तोखे हथ खां वठी हलंदुसि तोखे हज़रत अबू दहदाह वारो बाग़ ॾेखारींदुसि तूं हल जा ओॾे तोखे मां ॾेखारींदुसि वो हीअ जाइ आहे तोखे ॾेखारियां ॾिस हली अॼु हो मदीने पाक जो ईअं सम्झ त सफ़ा विच आहे। हज़रत अबू दहदाह जेॾी महिल मुस्तफ़ा जे हथ ते बैत करे माना पक्को वाइदो कई या रसूल अल्लाह बस इहो अव्हां जे हवाले अल्लाह जे हबीब फरमायुसि त अबू दहदाह अल्लाह साईं न्यापो मोकिलियो आहे त अबू दहदाह खे मुबारक ॾे मां तुंहिंजो नज़रानो क़बूल करे छॾियो। अबू दहदाह ख़ुशि थियो हितां उथियो हाणे ॿुध त सही अब्बा सहाबी त सहाबी पर वाह वाह सहाबियाणियूं सहाबी त सहाबी पर वाह वाह सहाबियाणियूं मुंहिंजा वाह सुणो अबू दहदाह उतां खां सिधो निकिरो ठरंदो पियो अचे ख़ुशि थींदो पियो अचे सिधो पंहिंजे हिन बाग़ में पुॻो रहंदाई बाग़ में घर वारी जेका हुअसि उहा घर वारी उनजा नंढड़ा बचड़ा हज़रत अबू दहदाह जा पंहिंजा नंढड़ा बचड़ा उहे बाग़ जे अंदरि खेॾनि पिया। जून जुलाई अगस्त जो महीनो आहे कतल पकल आहे मां ख़ैरपुर जो आहियां असुल में मां वटि बि खजनि जो बाग़ आहे मुंहिंजा भाउ मूंखे ख़बर आहे कॾहिं पचंदी आहे कॾहिं न पचंदी आहे। हाणे जुलाई अगस्त जो महीनो आहे ॾंग तयार आहिनि ॾोॾा तयार
हन असील तैयार आ फसुलण तैयार आ ये खजन जा नाला असील तैयार आ फसुलण तैयार आ मुंहिंजा भाउ अदीद ॿियूं खजियूं जेके खुदा आहिनि बचवंदा आहिनि उहा बि तैयार आ हाणे सुहिणो अबू दहदाह जेॾी महिल बाग़ में आयो त संदुन घर वारी जेका वा उहा पंहिंजनि बचड़नि सां वेठी आहे पर हाल कहिड़ो मंज़र सोचजां हाल इहो त ॿार जेके हा उन्हनि ॿारनि जी झोलीअ में कुझु खजीअ जूं ॻड़ियूं ॿार खणंदो असां बि लड़ाई में मेड़ींदा हुआसीं सुठी ॻाल्हि उहे मेड़ियूं ॿार बीठा हा ऐं कुझु हथ में आहिनि जाॻो था अलाए निंड अची वई अलाए छप हणी वेही रहिया हो अलाए तवज्जो अथव अलाए छा मूंखे लॻे थो निंड अची वई त सुभान अल्लाह हथ मथे करे त ॿारनि जो मंज़र इहो हो त ॿार कंहिंजी झोलीअ में साण हन ॾोॾा कतल ऐं कुझु हथ में हन ऐं वरी टीं ॻाल्हि कुझु चॿिन पिया खाइनि पिया वात में हन हाणे इहो मंज़र हिते सम्झजां हाणे अॻिते अबू दहदाह रज़ी अल्लाह तआला अन्हु अंदर आयो सॾु कई पंहिंजी घरवारी खे भागन भरी जी साईं लब्बैक अबा इहे घर वारियूं अॼु जे दौर में जेको जवाब मिलंदो आहे तोखे पाण ख़बर आहे मां कोन थो ॿुधायां मुंहिंजा भाउ पर हुन चयो ओ भागन भरी जेको इसमो इसो खई भागन भरी जी साईं लब्बैक सोना अबू दहदाह लब्बैक पण फरमायो ॿुधी अथई हे बाग़ मां रसूल पाक खे ॾेई छॾियो आहे अबू दहदाह जी घर वारी हिकु अखर बि पंहिंजी ज़ुबान मां कोन कढियो छा कयईं उतां उथी करे जेके बच्चा झोलीअ में ॾोॾा झलियूं बीठा हा उन्हनि खां उहे ॾोॾा जेके हा हेठि उछलराई ॿारनि जे मुठियुनि में ऐं हथनि में जेके ॾोॾा ऐं ॾंग साण हा उहे हथ खोलराए करे उन्हनि जा उहे उछलराई जेके वात में ॾोॾा पयल हा कतल पई उहो ॿारनि जे वात में हीअं आंगुर हणी करे उहे ॾोॾा ॿाहिरि कढाए ॿारनि पंहिंजनि खे खयईं ऐं हज़रत अबू दहदाह जी दामन वरतई चई अबू दहदाह हाणे हे बाग़ असांजी मिल्कियत आहे ई कोन हिन जो ॾोॾो बि असां ते हराम आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी मिल्कियत वा जंहिंखे वणेसि तंहिंखे अता फरमाए पाण उतां निकिती आहे पंहिंजे मुड़ुस खे ॾिसी निकिर त ॿाहिरि निकिरो असांजी मिल्कियत ई कान्हे रहूं तॾहिं खाऊं तॾहिं जॾहिं मिल्कियत असांजी हुजे यार हिकिड़ो मिंट फ़ैसिलो कजां मां तक़रीर ईअं कोन कंदो आहियां सम्झाइण खां बिना मुंहिंजो उस्ताद बि ईअं हूंदो हो सबक़ पको कराईंदो हो यादि कराईंदो हो अखियूं ॿूटे मूंखां बि तक़रीर कान थींदी आहे मां तव्हां खां पुछां थो सेबता हो सियाणा हो अकुलमंद आयो अबा जेकॾहिं ॿार इहे ॾोॾा खाइनि हा अबा हिलाल हुयनि या हराम हुयनि अल्हम्दुलिल्लाह हिलाल हुयनि चओ छा हुया गलाए छा हुया हिलाल हुया झोलीअ वारा बि हिलाल हुआ हथनि वारा बि हिलाल हुआ वात में पयल बि हिलाल हुआ पर वाह सहाबियाणी सहाबी बि सहाबी आहे पर वाह सहाबियाणी तुंहिंजी कुर्बानी जेॾी महिल ॿुधई त अल्लाह क़बूल करे छॾियो मुस्तफ़ा क़बूल करे छॾियो जे हाणे हिन जो ॾंग ॾोॾो बि असां ते हराम आहे सभु कुझु घोट मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि तां कुर्बान आहे।